बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 7 की आसान सिंधी में सबक 27 यानी 27वां सबक उपत ऐं ख़र्च यानी पैदाइश और ख़र्चे के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो इस सबक की रीडिंग को बग़ौर समात कीजिएगा। असलम ऐं सलीम पाण में भाइर हुआ। असलम वॾो हो ऐं सलीम नंढो। पीउ असलम जी शादी कराए छॾी हुई। सलीम इन शादी जी मुखालिफ़त कई हुई। हिन चाहियो थे त असलम पहिरीं पढ़ाई पूरी करे कंहिं रोज़गार सां लॻे। सलीम जी इहा सोच सही बि हुई ऐं असलम पंहिंजनि पेरनि ते बीही सघे हा, पर हुनजी कंहिं बि कान ॿुधी ऐं असलम जी पढ़ाई अधु में रहिजी वई। हाणे हू ॻोठ में रहंदो हो ऐं अॿाणे ज़मीन संभालींदो हो। ज़मीन मां सुठी उपत थींदी हुई। घर में भाती बि थोरा हुआ, इन करे सुख सां गुज़ारण लॻा। पर पोइ संदसि घर में हर साल ॿार पैदा थियण लॻो। हाणे ज़मीन जी उपत उहा ई रही, पर ख़र्च वधी वियो। पूरे खाधे ऐं इलाज न हुअण करे संदसि घर वारी बि बीमार रहण लॻी। ॿार बि कमज़ोर पैदा थींदा हुआ। हू होॾां सलीम पंहिंजी पढ़ाई जारी रखी। हू ज़मीन जी उपत मां कुझु कोन वठंदो हो। शाम जो नौकिरी करे पढ़ाई जो ख़र्च कढंदो हो ऐं पंहिंजी महिनत ऐं ज़हानत सां हू वॾे उहिदे ते वञी पहुतो। हाणे हू शहर में रहंदो हो। शहर में हुन शादी बि कई हुई। खेसि 2 ॿार हुआ। असलम जे घर में को न को बीमार रहंदो हो। कॾहिं संदसि घर वारी त कॾहिं को ॿार। इन हालत में हू शहर में सलीम वटि अची रहंदा हुआ। सलीम ऐं संदसि घर वारी संदन हर तरह जी मदद कंदा हुआ। खेनि टको बि ख़र्च करण न ॾींदा हुआ। हींअर बि हू सलीम वटि रहियल हुआ। असलम जी घरवारी सख़्त बीमार हुई। खेसि इस्पताल में दाख़िल करायो वियो। जितना पढ़ा गया, अब हम इस सबक का तर्जमा कर लेते हैं। असलम ऐं सलीम पाण में भाइर हुआ, यानी असलम और सलीम आपस में भाई थे। असलम वॾो हो ऐं सलीम नंढो, यानी असलम बड़ा था और सलीम छोटा। पीउ असलम जी शादी कराए छॾी हुई, यानी वालिद साहब ने असलम की शादी करवा दी थी। सलीम इन शादी की मुखालफत कई हुई, यानी सलीम ने इस शादी की मुखालफत की थी। हिन चाहियो थे त असलम पहिरीं पढ़ाई पूरी करे कंहिं रोज़गार सां लगे, यानी वो चाहता था कि असलम जो है वो पहले पढ़ाई पूरी करे किसी रोज़गार से लग जाए। सलीम जी यह सोच सही भी हुई, यानी सलीम की ये सोच सही भी थी। ऐं असलम पंहिंजनि पेरनि ते बीही सघे हा, यानी और असलम जो है वो अपने पाँव पर खड़ा हो सकता था, पर हुनजी कंहिं बि कान ॿुधी ऐं असलम जी पढ़ाई अध में रहिजी वई। लेकिन उसकी किसी ने भी ना सुनी और असलम की पढ़ाई जो थी वो तालीम अधूरी रह गई। हाणे हू ॻोठ में रहंदो हो ऐं अॿाणी ज़मीन संभालींदो हो, यानी अब वो गांव में रहता था और अपनी आबाई ज़मीन जो थी वो संभाला करता था। ज़मीन मां सुठी उपत थींदी हुई, यानी ज़मीन से अच्छी पैदावार होती थी। घर में भाती बि थोरा हुआ, इन करे सुख सां गुज़ारण लॻा। पर पोइ संदसि घर में हर साल ॿार पैदा थियण लॻो, यानी घर में कम लोग थे, इसलिए सुख से ज़िंदगी बसर करने लगे थे। लेकिन बाद में हर साल उसके घर में बच्चा पैदा होने लगा। हाणे ज़मीन जी उपत त उहा ई रही, पर ख़र्च वधी वियो, यानी अब ज़मीन की पैदावार तो वही थी, लेकिन ख़र्च जो था वो बढ़ गया। पूरे खाधे ऐं इलाज न हुअण करे संदसि घर वारी भी बीमार रहण लगी, यानी पूरी खुराक और इलाज ना होने की वजह से उसके घरवाली जो थी वो बीमार रहने लगी। ॿार भी कमज़ोर पैदा थींदा हुआ और बच्चे जो थे वो भी कमज़ोर पैदा होने लगे। होड़ा सलीम पंहिंजी पढ़ाई जारी रखी, यानी वहाँ सलीम ने अपनी पढ़ाई जारी रखी। वो ज़मीन जी उपत मां कुछ कोन वठंदो हो,
यानी वो ज़मीन की पैदावार में से कुछ भी नहीं लेता था। शाम जो नौकरी करे पढ़ाई जो खर्च कढंदो हो, यानी शाम जो नौकरी करके पढ़ाई का अपना ख़र्चा निकालता था ऐं पंहिंजी महिनत ऐं ज़हानत सां हू वॾे उहिदे ते वञी पहुतो। यानी इस तरह अपनी मेहनत और जहानत से वो बड़े ओहदे पर पहुंच गया। हाणे वो शहर में रहंदो हो, यानी अब वो शहर में रहता था। शहर में हुन शादी भी कई हुई, यानी शहर में उसने शादी भी कर ली। खेस 2 बार हुआ, यानी उसके 2 बच्चे थे। असलम जे घर में को न को बीमार रहंदो ही रहंदो हो, यानी असलम के घर में हमेशा कोई ना कोई बीमार रहता ही था। कॾहिं संदसि घरवारी तो कॾहिं को बार, यानी कभी उसकी बीवी तो कभी उसका कोई बच्चा। इन हालत में वो शहर में सलीम वट अची रहंदा हुआ, यानी इस हालत में वो शहर में सलीम के पास आकर रहा करते थे। सलीम ऐं संदसि घरवारी संदन हर तरह जी मदद कंदा हुआ, यानी सलीम और उसकी घरवाली जो थी वो हर तरह से उनकी मदद किया करते थे। खेन टको भी खर्च करण ना ॾींदा हुआ, यानी उनको एक पैसा भी खर्च नहीं करने देते थे। असलम जी घरवारी सख्त बीमार हुई, खेस अस्पताल में दाखिल करायो वियो हो, यानी असलम की बीवी जो थी वो सख्त बीमार थी, उसको हॉस्पिटल में दाखिल करा दिया गया था। सुख जा सपना केर नथो ॾिसे, असलम बि सुख जा सपना ॾिठा पर उहे सपना सच न थी सघिया हुआ। घर में बीमारी हुनखे धार परेशान करे छॾियो हो। खेस समझ में न थे आयो त छा करे। ज़मीन भी ख़र्च ऐं महिनत थी घुरे ऐं असलम वटि न ख़र्च हो न ई वक़्तु। ज़मीन ते ध्यानु न ॾियण करे उपत बि घटिजी वई। शाम जी चांह ते जॾहिं हू सभु गॾु थिया त असलम पंहिंजी परेशानी ॿुधाई। सलीम ऐं उनजी घरवारी माठ करे ॿुधंदा रहिया। असलम ॻाल्हाए बसि कयो त सलीम पुछियो, अदा पोइ तव्हां छा सोचियो आहे। असलम जवाबु ॾिनो त मूं सोचियो आहे त ज़मीन मुकाताए ते ॾियां ऐं को धंधो करियां। हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त ऐं ज़मीन बि ठही वेंदी ऐं कर्ज़ बि लही वेंदो। उन ते सलीम चयो त इहो इन मसइले जो हल त कोन थियो। सलीम जी घरवारी बि चयसि त अदा जेकॾहिं धंधे में नुक़सानु पियो त पोइ इहा ॻाल्हि बि सही आहे। असलम चयो त पोइ तव्हीं ई को हल ॿुधायो। सलीम जी घरवारी चयसि त उनजो हल इहो ई आहे त उपत ऐं ख़र्च में तवाज़ुन पैदा कयो वञे। हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, ॾिसो न वसीला त उहे ई साॻिया आहिनि पर तव्हांजो ख़र्च वधी वियो आहे। असलम थधो साह भरे चयो त हा उहो त आहे पर हाणे मूंखे छा करणु घुरिजे। सलीम सलाह ॾींदे चयो त वसीलनि जो सही इस्तेमालु करणु घुरिजे। असलम खे ॻाल्हि दिलि सां लॻी पर हिन चयो त इन लाइ बि पैसो घुरिजे। मूं ते त अॻे ई घणो कर्ज़ु आहे। सलीम खेसि दिलासो ॾिनो त पैसे जो बंदोबस्तु आउं पाण ई कंदसि। असलम संदसि सलाह ते अमल कयो। उपत ऐं ख़र्च में तवाज़ुन रखियईं, ज़मीन ते ध्यानु ॾिनई, जदीद ज़राती तरीक़नि सां ज़मीन खे सुधारियईं, वक़्त ते फ़सुलु पोखियईं, सुठो ॿिज ऐं भाण इस्तेमालु कयईं ऐं वसीलनि जे सही इस्तेमाल सां ध्यानु ऐं महिनत सां हुन जी परेशानी ख़त्म थी वई। इतना बढ़ा गया, अब हम इसका भी उर्दू में तर्जमा कर लेते हैं। सुख जा सपना केर नथो ॾिसे, यानी सुख के सपने या ख्वाब को नहीं देखता। असलम बि सुख जा सपना ॾिठा पर उहे सपना सच न थी सघिया हुआ, यानी असलम ने भी सुख के सपने सुख के ख्वाब देखे थे लेकिन वो ख्वाब सच नहीं हो सके थे। घर में बीमारी हुनखे धार परेशान करे छॾियो हो, यानी घर में बीमारी ने उसको अलग परेशान कर दिया था। खेसि समझ में न थे आयो त छा करे, यानी उसको समझ नहीं आ रहा था कि वो क्या करे। ज़मीन बि ख़र्च ऐं महिनत थी घुरे ऐं असलम वटि न ख़र्च हो न ई वक़्तु, यानी ज़मीन भी ख़र्च और मेहनत
तलब कर रही थी, चाह रही थी, और असलम के पास ना खर्च था और ना ही वक्त। ज़मीन ते ध्यान ना ॾियण करे उपत बि घटिजी वई, यानी ज़मीन पर तवज्जो ना देने की वजह से आमदन में भी कमी आ गई। शाम जी चांह ते जॾहिं हू सभु गॾु थिया त असलम पंहिंजी परेशानी ॿुधाई, यानी शाम की चाय पर जब सब जमा हुए तो असलम ने अपनी परेशानी बताई। सलीम ऐं उनजी घरवारी माठ करे ॿुधंदा रहिया, यानी सलीम और उसकी बीवी जो थी वो दोनों खामोशी से सुनते रहे। असलम ॻाल्हाए बस कयो त सलीम पुछियो, अदा पोइ तव्हां छा सोचियो आहे? यानी असलम बातचीत करके या बोल कर खामोश हो गया तो सलीम ने पूछा, भाई आपने फिर क्या सोचा है? असलम जवाब ॾिनो त मूं सोचियो आहे त ज़मीन मुकाताए ते ॾियां ऐं को धंधो करियां। यानी असलम ने जवाब दिया कि मैंने सोचा है कि मैं ज़मीन ठेके पर दूँ और कोई काम करूँ। हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त ऐं ज़मीन बि ठही वेंदी ऐं कर्ज़ बि लही वेंदो। यानी उसने अपनी बात जारी रखते हुए कहा कि ऐसे में ज़मीन भी बन जाएगी और कर्ज़ा जो है वो भी उतर जाएगा। उन ते सलीम चयो त इहो इन मसले जो हल त कोन थियो। यानी इस पर सलीम ने कहा कि ये मसले का हल तो नहीं हुआ। सलीम जी घरवारी बि चयसि त अदा जेकॾहिं धंधे में नुक़सान पियो त पोइ, यानी सलीम की बेगम या बीवी ने भी कहा कि भाई अगर काम में नुक़सान हो जाए तो फिर यह ॻाल्हि बि सही आहे। असलम चयो त पोइ तव्हीं ई को हल ॿुधायो, यानी ये बात भी सही है, असलम ने कहा, तो फिर आप ही कोई हल बताएं। सलीम जी घरवारी चयसि त उन जो हल इहो ई आहे त उपत ऐं ख़र्च में तवाज़ुन पैदा कयो वञे। सलीम की बीवी ने कहा कि इसका हल यही है कि पैदाइश और ख़र्च में तवाज़ुन पैदा किया जाए। हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, ॾिसो न वसीला त उहे ई साॻिया आहिनि पर तव्हांजो ख़र्च वधी वियो आहे। यानी उसने अपनी बात जारी रखी और कहा, देखें ना वसाइल भी वही हैं लेकिन आपका ख़र्च जो है वो बढ़ गया है। असलम थधो साह भरे चयो त हा उहो त आहे। यानी असलम ने ठंडी सांस लेते हुए कहा कि हाँ वो तो है, पर हाणे मूंखे छा करणु घुरिजे, लेकिन अब मुझे क्या करना चाहिए? सलीम सलाह ॾींदे चयो त वसीलनि जो सही इस्तेमाल करणु घुरिजे। यानी सलीम ने मशवरा देते हुए कहा कि वसाइल का सही इस्तेमाल आपको करना चाहिए। असलम खे ॻाल्हि दिल सां लगी, यानी असलम को ये बात दिल पे लगी, पर हिन चयो त इन लाइ बि त पैसो घुरिजे, यानी लेकिन इसके लिए भी तो पैसा चाहिए। मूं त अॻे ई घणो कर्ज़ आहे, यानी मुझ पर तो पहले से ही बहुत कर्ज़ा है। सलीम खेसि दिलासो ॾिनो त पैसे जो बंदोबस्त आउं पाण ई कंदसि। यानी सलीम ने उसको आसरा दिया, दिलासा दिया कि पैसे का बंदोबस्त मैं खुद कर लूँगा। असलम संदसि सलाह ते अमल कयो, यानी असलम ने उसके मशवरे पर अमल किया। उपत ऐं ख़र्च में तवाज़ुन रखें, यानी पैदाइश और ख़र्च में तवाज़ुन रखा। ज़मीन ते ध्यान ॾिनई, यानी ज़मीन पर तवज्जो दी। जदीद ज़राअती तरीक़नि सां ज़मीन खे सुधारियई, यानी जदीद ज़रई तरीक़ों से ज़मीन को बनाया, ठीक किया। वक्त ते फसल पोखियई, यानी वक्त पर फसल जो है वो उगाई। सुठो बीज ऐं पाण भाण इस्तेमाल कयई, यानी अच्छा बीज और अच्छी खाद जो थी वो इस्तेमाल की। ऐं वसीलनि जे सही इस्तेमाल सां ध्यान ऐं मेहनत सां हुन जी परेशानी ख़त्म थी वई। यानी इस तरह वसाइल के सही इस्तेमाल से ध्यान और मेहनत से उसकी परेशानी जो थी वो ख़त्म हो गई। इस सबक का ख़ुलासा या मरकज़ी ख़याल ये है कि इस सबक में पैदाइश और ख़र्च के मुतालिक कुछ हिदायत दी गई हैं जिनके ऊपर अमल जो है वो हम सब पर लाजमी और ज़रूरी है।
इस वक्त में बताया गया कि हमेशा अपनी जेब को देख कर ही ख़र्चा करना चाहिए और ज़िंदगी के हर पहलू को मुतवाज़िन तरीके से पूरा करना चाहिए। घर के अफराद में गैर मामूली इजाफ़ा और गैर मामूली अखराजात आदमी को हर तरह से ख़त्म कर देते हैं, परेशान कर देते हैं। इसलिए इस मसले का वाहिद हल यही है कि पैदाइश और ख़र्च में तवाज़ुन पैदा करना चाहिए। यूँ तो ऐसा है कि वसाइल तो पहले वाले ही होते हैं और ख़र्च जो है वो बढ़ जाता है, तो फिर आदमी क्या करे? उसे चाहिए कि ज़राए आमदनी जो हैं उसे अच्छे तरीके से बढ़ाता रहे और अपनी आमदनी में इजाफ़ा पैदा करे और ख़र्चे जो हैं उन्हें मुतवाज़िन कर दे, मुतवाज़िन तरीके से चलाए ख़र्चे। और बच्चों की पैदाइश जो है उसमें भी मुतवाज़िन रखे तो यकीनन वो एक कामयाब ज़िंदगी जो है वो बसर कर सकता है। मैं उम्मीद करता हूँ कि सबक 27 यानी 27वां सबक क्लास 7 का उपत ऐन ख़र्च, पैदाइश और ख़र्च के बारे में तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाअल्लाह आपसे नेक्स्ट वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।